हाणे कंहिं बि तव्हां सेक्टर में वञो तव्हांखे टेक्नोलॉजी खां बिना तव्हांजो गुज़ारो मुश्किल आहे। असां वटि जीअं तव्हां इलियासा फरमाए रहिया आहियो त असां वटि जेका अकेडमिक एजुकेशन असांखे मिले थी स्पेसिफिकली ॻोठनि में नंढनि शहरनि में असांखे मिले थी, उहा शायदि असांजे अॼोके इंडस्ट्रियल जेको सेक्टर आहे उन सां कम्पीट नथी करे। उन जे लाइ असां किथे खोट आहे असांजे अंदरि जेका असांखे फुलफिल करणी आहे। वरी उन खां पोइ जॾहिं तव्हां अचो था हिकु नॉर्मल असां सभिनी जो बचपन कुझु ईअं ई गुज़रियो आहे त असांखे बचपन में ख़बर हूंदी जी या डॉक्टर थियणो आहे या इंजीनियर थियणो आहे। अॼुकल्ह वरी एडवोकेट जो दौरु आहे जेको शुरू थी वियो आहे त जी वकील थियणो आहे, वकालत करणी आहे। सो असां वटि हिकु दौरु हलंदो आहे जंहिंमें असांखे करियर ख़बर पई आहे त जी हीअ करियर टॉप ते वञे पियो, इहो ई करिणो आहे। असां पंहिंजी कैपेसिटी वांगुरु असां करियर खे कॾहिं सिलेक्ट कोन कंदा आहियूं। तव्हां पंहिंजे हिन सेक्टर में कीअं इन शइ खे ॾिठो आहे ऐं कीअं इन शइ खे ओवरकम कजे, उन जा छा तरीक़ा थी सघनि था? बेसिकली असां वटि जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि न, जंहिंमें असां खे उहे 4 साल जी डिग्री कराई वञे थी, उन में असां थ्योरिटिकली त जाम था पढ़ूं। 40 सब्जेक्ट्स हूंदा आहिनि मिनिमम उन पूरे 4 ईयर्स जे जेको आहे सो पीरियड में, पर प्रैक्टिकल न आहे। मेन शइ हूंदी आहे प्रैक्टिकल। त उन्हनि खे तव्हां उहे लैब्स प्रोवाइड कयो ऐं उहो जेको तव्हां उन्हनि खे पढ़ायो था उहो प्रैक्टिकली उन्हनि खे सम्झायो। पोइ थिए इहो थो त स्टूडेंट जेको आहे सो थ्योरिटिकली त उहो पेपर पास करे थो वञे, फर्स्ट डिवीजन अचे वञे थी, ॾाढो असां सेलिब्रेट कयूं था त बाबा असांजो पुटु जेको आहे या धीउ जेको आहे सो फर्स्ट पोज़ीशन, पर प्रैक्टिकली उनखे कुझु अचे कोन थो। इंडस्ट्री में जॾहिं उहो अचे थो त उनखे उहे शइ अचनि ई कोन थियूं। त इन जे लाइ असांखे प्रैक्टिकल वधीक थियणो पवंदो। चाइना छो अॻिते आहे? छाकाणि त प्रैक्टिकल असांखां इलाही अॻिते आहे। त असांखे उहे लैब्स, उहे हींअर आर्टिफिशियल इंटेलिजेंस जा जेके सब्जेक्ट्स आहिनि उहे असांखे अपडेट करणा पवंदा। ऐं असांजे जेके इंस्ट्रक्टर आहिनि उन्हनि खे बि यूथ खे या जेके बि स्टूडेंट उनखे सही नमूने सां उन डायरेक्शन में वठी हलणो आहे। प्रैक्टिकली उहे शयूं कराइणियूं आहिनि। सही। अच्छा, पहिरीं त इहो तसवर हूंदो त जॾहिं तव्हां प्रैक्टिकल शइ जी ॻाल्हि कयो था त ज़ाहिर आहे हर शइ फिज़िकली अवेलेबल हुजणु हिकु वॾो अमाउंट बि आहे ऐं उन सां गॾोगॾु हर शइ उन जॻह ते अरेंज करणु शायदि काफ़ियुनि इदारनि जे लाइ पॉसिबल न आहे। पर हाणे छो त असां AI जे दौर में आहियूं, असां इमेजिनरी लैब्स बि क़ाइमु करे सघूं था। इमेजिनरी असां सर्जरीज़ थी रहियूं आहिनि, प्रैक्टिस थी रहियूं आहिनि। त असां छो इन तरफ़ छो न पिया सोचूं? असल में असां उन इहो आहे न पुराणे निसाब जे तहत असीं हली रहिया आहियूं। हाणे दुनिया में छा आहे जो उन्हनि वटि हाणे हिकिड़ो नंढिड़ो एग्ज़ाम्पल ॾियां थो त हिते फॉर एग्ज़ाम्पल जेको छोकिरो वेब डेवलपमेंट जो कोर्स करे थो 4 महीननि जो कराचीअ में, त उहो वधीक होशियारु आहे जेको 4 साल जी डिग्री करे आयो उन खां। छाकाणि हू थ्योरिटिकली त स्ट्रॉन्ग आहे पर प्रैक्टिकल हुनखे कुझु अचे कोन थो। हाणे जेकी प्रोग्रामिंग आहे या ग्राफिक डिज़ाइनिंग आहे या IT जो कहिड़ो बि कमु, उहो सॼो प्रैक्टिकल आहे। तव्हां कंहिंजी सिफारिश हिते नथी हली सघे, छो त तव्हांखे कमु ईंदो त तव्हां कमु कंदव। इन हवाले सां असां ऐं जेके टीचर असां जेके भर्ती थियनि था न, हींअर कुझु सुठो कमु थियो आहे त कुझु मेरिट ते थिया आहिनि। जेकॾहिं मेरिट तव्हां इन शोबे में ख़ासि तौर ते एजुकेशन में जेकॾहिं मेरिट जी लताड़ कंदव त पोइ इहे प्रॉब्लम्स अचनि था। टीचर उहा शइ कन्वे ई न करे सघंदो स्टूडेंट खे जेकी, ऐं निसाब खे जेको आहे न असांखे अपडेटेड रखणो पवंदो। जीअं दुनिया में रिफॉर्म्स अचनि पिया त असांखे उहो अपडेट शयूं आणियूं पवंदियूं। असां वटि अपॉर्चुनिटीज़ जो चयो वञे थो त हिकु वॾो मसइलो आहे। अपॉर्चुनिटीज़ जो असां वटि कमी आहे। असां वटि टैलेंटेड माण्हू त आहे, उनखे सही तरीक़ो ॿुधाइण जहिड़ा माण्हू बि असां वटि मौजूदु आहिनि जेके सही तरीक़ो बि उनखे ॿुधाइनि था। पर उहो सही तरीक़ो बि कमु तॾहिं ईंदो जॾहिं मार्केट में उहा अपॉर्चुनिटी हू कैच करे सघंदो। अगरि मार्केट में हुन वटि अपॉर्चुनिटी न हूंदी त हुनजी सुठी पढ़ाई, सुठो गिफ्ट या सुठा उस्ताद या सुठो ट्रैक, इहे सभु ज़ाया वेंदा। उन अपॉर्चुनिटीज़ खे तव्हां कीअं ॾिठो आहे? इन शइ ते गवर्नमेंट खे कमु करण जी ज़रूरत आहे त अहिड़ियूं इंडस्ट्रीज़ खोले। असांजो जेको सिंध जो बेसिकली इंडस्ट्रीज़ सां लाड़ो आहे ई कोन। जॾहिं इंडस्ट्रीज़ खुलंदियूं त कैरियर अपॉर्चुनिटीज़ उन में वधंदियूं। हाणे थिए हीअं थो त असां वटि यूनिवर्सिटीज़ त जाम आहिनि पर उन जे लाइ प्रैक्टिकली जेकॾहिं हू जॉब कंदो इंडस्ट्रीज़ आहिनि ई कोन, यानी न हुअण जे बराबरि आहिनि। कराची खे छॾे करे असीं ॾिसूं त असां वटि जेको वधीक लाड़ो आहे उहो एग्रीकल्चर आहे। हाणे असांजा जेके वॾा माण्हू आहिनि जेके उहे पंहिंजी इन्वेस्टमेंट जेकी आहे उहा ॿी साइड त कनि था, पर अहिड़ी इन्वेस्टमेंट कोन था कनि जंहिंसां हुननि खे फ़ाइदो थिए ऐं कम्यूनिटी खे फ़ाइदो थिए। जेकॾहिं हू अहिड़ियूं के इंडस्ट्रीज़ या IT सेक्टर्स ओपन कनि जेके, ऐं ॿियो वॾो बेसिक असां वटि जेको मसइलो आहे उहो इंटरनेट अवेलेबिलिटी आहे। जेकॾहिं इंटरनेट अवेलेबिलिटी हुजे, असां दुनिया सां कनेक्टेड हुजूं, असां वटि इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लम, पाणी जा प्रॉब्लम, त इन ते गवर्नमेंट खे कमु करण जी ज़रूरत आहे त इहे जेके प्रॉब्लम्स आहिनि इहे हल करे
उन खां पोइ जेकॾहिं सेक्टर खुली था वञनि त उहे अपॉर्चुनिटीज़ बिल्कुलु उन्हनि खे उहे मिलंदियूं। हाणे जेकॾहिं असां वटि को सिविल इंजीनियर थिए थो त उन लाइ कुझु हिते फील्ड आहे, पर जेकॾहिं मैकेनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, त उते हिते न हुअण जे बराबरि उन लाइ अपॉर्चुनिटीज़ आहिनि। त जेकॾहिं गवर्नमेंट कुझु सेक्टर्स प्रोवाइड कंदी त कैरियर अपॉर्चुनिटी ऑटोमेटिकली अची वेंदियूं।